अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु उस्ताद जलाल चांडे ऐं उस्ताद अलादास ज़रदारी जी जूं कुझु यादूं तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों उस्ताद अलादास ज़रदारी ऐं उस्ताद जलाल चांडे जेके ॿई दोस्त हुआ ऐं पाण में तमामु घणा मोहबत कंदा हुआ ऐं प्यार कंदा हुआ, पर फनकार भी तमाम वॾे पाए जा हुआ। ज़माने मुसाद ज़ुल्म कयो ज़माने मुसाद ज़ुल्म कयो मुखदार मुझो सनम कयो ज़माने मुसाद ज़ुल्म कयो। माना आला मकाम जा फनकार हुआ, तमाम वॾा फनकार हुआ, वॾा कलाकार हुआ। ऐं जॾहिं ही कलाम ॻाइण शुरू कंदा त बस आवाम जेका हूंदी माना हिकिड़ी वहित में अची वेंदी ऐं हुनजे शहर में हुनजे जादू में माना हुन में गिरफ़्तार थी वेंदी ऐं हुनजो फन अहिड़ो हो त पोइ माण्हू माना मस्तु थी वेंदा, हुनखे होश न रहंदो त माना छा पियो थिए छा न पियो थिए, बसि हुनजे कलाम में माना खोइजी वेंदा। केड़ो कबो अरमान उन्हनि जो कदुरु न जन के यारीअ जो पालो देता घुमन खितिन में पालो देता घुमन खितिन में ख्याल न चन के फारीअ जो। ऐं ॿियो केरु हथ हणी पोइ हुनखे चवंदो दादा ॾे ख़बर किथे आई, बसि हू माना गुम थी वेंदो, माना हुनजे कलाम में मस्तु थी वेंदो। ऐं अलादास ज़रदारी त माना एतिरो ॻाईंदो त माना हुनजो कलाम में माना अहिड़ो को जादू हो जेको माण्हुनि ते माना जादू पंहिंजो करे छॾंदो त बसि हुनजे कलाम खे ॿुधंदो वेंदो त माना हुनजी चाहत ख़तम ई न थींदी। उहो चवंदो अञा ॿियो कलाम हुजे, अञा ॿियो कलाम हुजे, अञा ॿियो कलाम हुजे। एॾी मोहबत कंदा अलादास ज़रदारी सां। नौजवान तबिको माना हर नंढो वॾो पोढ़ो पको माना हर को हुनखे ॿुधे पियो, मायूं अलॻि पियूं ॿुधनि, शहरनि में ॿहिराड़ी में झंगलात में बनियुनि में ॿारे में पाणी जे वारे ते माना जिथे किथे जो कलाम हले पियो, होटलनि ते चांहि जे होटल ते माना रश लॻी पियो, बसि अलादास ज़रदारी जो कलाम पियो हले। ऐं उस्ताद जलाल चांडो बि जॾहिं ॻाइणु शुरू कंदो, पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कंदो त माना एॾी आवाम जेका हुनखे चाहींदी ऐं महफ़िलूं थींदियूं। ऐं उस्ताद जलाल चांडे जे करे माना जेके केस्टनि जा दुकान हलंदा, उस्ताद जलाल चांडे जे करे माना जेका सिनेमा घर हलंदा, ऐं उस्ताद जलाल चांडे जे करे जेके चांहि वारियूं होटलूं पियूं हलनि, मानी वारियूं होटलूं पियूं हलनि, खाधे पीते वारियूं होटलूं ऐं फिल्मनि वारियूं जेके होटलूं, हाणे हुते कलाम कहिड़ा हलनि उस्ताद जलाल चांडे जा पिया हलनि, उस्ताद जलाल चांडे जा वीडियो पिया हलनि त माना आवाम अचे पई, मस्तु थिए पई, शौक़ सां माना ॾिसे पई हुनखे ऐं वेहे पई, मानी पे खाए, चांहियूं पे पीए। हाणे जंहिंखे हिकिड़ी चांहि पीअणी आहे त उहो 3 चांहियूं पी पोइ था उथनि, अञा वेहे थो, थोरी देरि खां पोइ वरी संगत अची थी वञे, 5 ॼणा ॿिया बाबा 5 चांहियूं ॿियूं खणी अचु, लाज़मी हाणे दोस्त संगत साथ ईंदी त माना हुनखे बि चांहि ज़रूरु पीआरणी आहे। पोइ आवाम एॾी माना मोहबत पई करे, उस्ताद जलाल चांडे सां बि मोहबत करे ऐं अलादास ज़रदारी सां बि, छाजे करे हिननि जे फन जे करे, छो हिननि कलाम ई अहिड़ा ॻाया। उस्ताद जलाल चांडे बि अहिड़ा ज़बरदस्त कलाम ॻाया जो जंहिंजो माना को मिसाल ई न आहे, त एतिरो वॾो रिकॉर्ड कलाम ॻाया माना उस्ताद जलाल चांडे, ऐं भला भला कलाम ॻाया। सोना थोड़ आहल तो जड़ो को नारे मुझो साहतों में आए, साहतों में आए। दोस्तों जॾहिं वॾे वॾे कलाकारनि जी ॻाल्हि थींदी, सिंध में माना जेका कल्चर जी ॻाल्हि थींदी, तहज़ीब जी ॻाल्हि थींदी, तमदुन जी ॻाल्हि थींदी ऐं असांजी सकाफ़त जी ॻाल्हि थींदी, तो पोइ अलादास ज़रदारी खे ज़रूरु यादि कयो वेंदो, उस्ताद जलाल चांडे खे माना ज़रूरु यादि कयो वेंदो, छो जो इन्हनि खां सवाइ जेका आहे असांजी जेका सिंधी मौसीक़ी आहे उहा अधूरी आहे। ये सिंधी मौसीक़ी जा माना हिकिड़ा बाप हुआ, उस्ताद हुआ, ऐं हिननि जेका सिंधी मौसीक़ी खे वॾी हथी ॾिनी
ऐं वॾा वॾा शागिर्द जेके माण्हू अॼु जेके ॻाइनि पिया फनकार तव्हांखे नज़र था अचनि उहे माना या त उस्ताद जलाल चंडे जा शागिर्दनि मां आहिनि या अलादास ज़रदारी जे शागिर्दनि मां आहिनि या फोटो ज़रदारी इमाम बख़्श ज़रदारी सम्झो था इन्हनि जी माना हिकिड़ी नसल मां आहिनि ख़ानदान मां आहिनि त इहो माना हिकिड़ो फ़न आहे जेको रुकण वारो न आहे छो सिंधी माण्हू जेको आहे फ़न सां वॾी मोहबत थो करे राग रंग सां तमामु घणो मौसीक़ी सां माना मोहबत थो करे ऐं इहो हिकिड़ो फ़न आहे माना राग आहे कला आहे हर को पंहिंजे कला सां माना पूरो लॻो पियो आहे ऐं हिननि पंहिंजे कला सां इंसाफ़ कयो आहे ऐं अवाम खे माना हुननि खे दिलचस्पी ॾिनी आहे मोहबत ॾिनी आहे ऐं अवाम खे पाण ॾांहुं छिकियो आहे जो राग ते हिननि महिनत कई न रियाज़त कई ही उहे फ़नकार हुआ जेके माना रियाज़ कंदा हुआ ऐं रियाज़ बि ईअं न त जो पाड़े वारनि जी निंड फिटी पए माना तरीक़े सां फज़ीलत सां माना पंहिंजे हिकिड़े कमरे में उते रियाज़त कंदा ऐं रियाज़ कंदा माना ॻाईंदा ऐं अॻु में तयारी कंदा फ़न जे लाइ पर ही फ़नकार उहे हुआ जेको माना अगरि तयारी न बि कनि त पोइ बि हिननि जो ॻाइणु वॼणु तमामु ज़बरदस्त हूंदो महफ़िल ए क्लास थींदी दोस्तों सिंधी मौसीक़ी में उस्ताद अलादास ज़रदारी जो बि को मट कोन्हे ऐं न को उस्ताद जलाल चांडे जो ये अमर रागी हुआ इन्हनि जहिड़ो जेको राग जेको अॼु ताईं केरु ॻाए न सघियो हीउ पंहिंजो वारो वॼाए विया बसि हीउ जेको सिंध में मन जेका हिननि जी फ़न आहे जेको माण्हुनि जी दिलनि में ज़िंदा आहे हिननि जी कला जेका आहे माण्हुनि जी दिलनि में ज़िंदा आहे या लाइब्रेरियुनि में ज़िंदा आहे म्यूज़िक लाइब्रेरियुनि में ज़िंदा आहे तव्हांजे कंप्यूटरनि में ज़िंदा आहे यूट्यूब ते ज़िंदा आहे माना हर जॻह ते ज़िंदा आहे छो जो हिन ॻाइणु एॾो कयो ऐं अवाम जूं दिलियूं जीतियूं अॼु जेके फ़नकार ॻाइनि था त ख़बर ई कान थी पए त अलिफ जी ख़बर न आहे न बे जी ख़बर न आहे न को सुर ताल जी का ख़बर न आहे बसि रुॻो माना धमचर मचाइनि पिया धमचर न साज़ जी ख़बर न राग जी ख़बर न कला जी ख़बर न थुल जी ख़बर न शाइरी भली इन्हनि खे ख़बर हुई त शाइरी छा हूंदी आहे कला छा हूंदी आहे फ़न छा हूंदो आहे ऐं हिननि जा जेके फोक जेका मौसीक़ी हुई राग हो कला हुई उहा अॼु ताईं अवाम जे दिलनि में घर कयो बीठी आहे बसि अवाम विसरण लाइ तयारु न आहे न को उस्ताद जलाल चांडे कॾहिं विसारे सघे थी न उस्ताद अलादास ज़रदारी खे विसारे सघे थी ॿई अमर राग ई आहिनि असांजो ॿिन्हिनि खे सलाम करे जादू कयो काबू मूंखे मन ठार महफ़िल में निगाहुनि सां निगाहुनि जा थिया इक़रार महफ़िल में जिवे सुना सिंधी गाने या त अवल पर ज़माने जिवे सुना सिंधी या त अवल पर ज़मान माण्हू मारन में कुताने माण्हू मारन में कुताने अहिड़ा किथों इश्क लॻई बेक़दरा मेरा जानी मजा कतरून बेक़दरा मेरा जानी मजा कतरून ॿई अमर राग ई आहिनि असांजो ॿिन्हिनि खे सलाम अलाह पाक हिननि खे जन्नत नसीब फरमाए आमीन दोस्तों मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो कमेंट कयो दोस्तनि खे शेयर कयो असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।